मीरपुर बठोड़ में कारे गुंगरे सुमन नाली जी खांटी लाइ रहवासियुनि पारां इजलास कोठायो वियो। मीरपुर बठोड़ में आफ्ताब हुसैन शाह जी रिहाइशगाह ते आबादगारनि जो ताज मामन शाह जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में अलामत बनियल कारो गुंगरो सुमन नाली जी खांटी न हुअण ऐं वेकर घटि हुअण बाबति आबादगारनि मामंद यूसुफ चांडियो, कादर बख्श ज़ौर, आमीन लुंड, GM ज़ौर, मलक रसूल बख्श, मेमन अली नवाज़ चांडियो, आकाश ज़ौर ऐं ॿियनि साफ़ियुनि खे ॿुधायो त गुज़िरियल साल बि बरसाति खां पोइ कारे गुंगरे सुमन नाली वॾी तबाही आंदी हुई। इन सबबु इहा आहे त कारे गुंगरे सुमन नाली जी वेकर तमामु घटि रखियल आहे, जंहिंमें 200 खां वधीक सुमन नाला छोड़ कनि था। कारे गुंगरे सुमन नाले जी वेकर घटि हुअण करे पाणी जो समुंड में निकाल घटि थिए थो। नंढा सुमन नाला उबता वेहनि था, जो वॾो नुक़सानु कनि था। इन्हनि ख़दशो ॾेखारियो त जेकॾहिं कारे गुंगरे जी खांटी कराई वई, वेकर न वधाई वई त इम्कानी बरसातुनि में वॾी तबाही अची सघे थी। हिननि इलाही इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी कारे गुंगरे सुमन नाली जी खांटी कराए उनखे वेकर वधाई वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़।